हेड कांस्टेबल आंटी शरीफा उन्हें मुझे ॾाढी बेइज्जती करे वई आहे। हाँ माना बची वही है ना वो चंगो की व्हाट? बाबा खैरा खैरा। अरे अब्बा इज्जत अचणी वञणी शइ आहे, बस रुगो बेइज्जती बरकरार हुजे ॿियो खैरा। मिस्टर हेड कांस्टेबल अल्लाह मुझी हरू भरू बेइज्जती कई अथई। अब्बा खैरा खैरा तुंहिंजी हिकिड़ो दफ़ो कई अथई न हरू भरू, मुंहिंजी हर हर रोज़ बेइज्जती कंदी आहे। भला मां के ॻोठारे खे दाह ॾिनी आहे, इंसाफ़ त हू थियणु खपे। खैरा को मसइलो कोन्हे पुट, असल में मूंखां बाबे धोखो कयो ऐं हिन अॼु जे दौर जे ब्यूटी पार्लर धोखो कयो आहे। बेइज्जती असुल त मुंहिंजी निकाह वारी राति थी जॾहिं मां घूघट कयो हुउमि। 4 ॾींहं कोई वॾो हूंदो आहे, हिते सालनि जो मसइलो आहे। ॾाढी मूंखां बि वॾी आहे, मां बि पहिरें पई इज़त कंदो आहियां दफ़ा। मतिलबु चवण जो त सभ खां वधीक ज़्यादती त मूंसां थी आहे जो मुंहिंजे अबे मूंखे इहा पोड़ी परणाई ॾिनी। हा पर खैरा पुट मुंहिंजी बि रोज़ बेइज्जती थी थिए। हाणे त असां आदी थी विया आहियूं, ॼाण ॿारहं बि थियासीं। पुट जेकॾहिं हाणे हू मुंहिंजी बेइज्जती न बि करे थी न त पाण ई ॿूथा उणिए साम्हूं थो रखां, थोरी कर त ॿाहिरि वञा को हिमत थिए। आदी थी विया आहियूं। हाणे तूं पाण ॿुधाए त कॾहिं कंहिं ॻोठ वारे खे सॾु करे मां हुन सां बीठो आहियां तो वांगुरु ईअं दाह ॾियण ॾिनी आहे कंहिंखे मां दाह? मुंहिंजो हौसलो ॾिस, तूं बर्दाश्त कर। ओ हेड कांस्टेबल बाबा हू त तुंहिंजी वाइफ आहे, तुंहिंजी ज़ाल आहे, भला मां छो छा? तूं उनखे माउ सम्झी सहंदो कर। 4 ॾींहं मूंखां वॾी आहे, मां पाण एतिरी इज़त कंदो आहियां, ठीकु आहे न? छा त इहो ज़ाल त ज़ाल, मुड़ुस बि निभाॻो लॻबो आहे, बचाए कलंदर।